सभिनी दोस्तन के सलाम। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में पाण क्लास 10 जो पोइम जेको आहे देयर इज़ अ गुड टाइम कमिंग, जंहिंजो सिंधी में मतिलबु अथई त सुठो वक़्तु अची रहियो आहे। दोस्तों बैत खे पढ़ण खां पहिरीं पाण इन शाइर जे बारे में पढ़ंदासीं। हिते शाइर जे बारे में लिखियलु अथई त दिस पोइम इज़ रिटन बाय चार्ल्स मैके, यानी हीउ जेको बैत आहे उहो चार्ल्स मैके जो लिखियलु आहे, जेको हिकु शाइर जो नालो अथई। 1842 1889, यानी ही 1814 धारे पैदा थिए थो एंड 1889 धारे हिन फ़ानी दुनिया में लाॾाणो करे वञे थो। स्कॉटिश सॉन्ग राइटर। दोस्तों स्कॉटिश हिकिड़ो कंट्री आहे, दैट्स वाई इट इज़ कॉल्ड स्कॉटिश। जीअं पाण पाकिस्तान मां रहूं था त पाण सॾरायूं था पाकिस्तानी, त अहिड़े हवाले सां ही जेको आहे गीत लिखंदड़ आहे, यानी शाइर आहे जेको स्कॉटलैंड जो आहे। ही वॉज बॉर्न इन पर्थ, यानी ही पर्थ में पैदा थिए थो। हिज मदर डाइड वाइल ही वॉज एन इन्फेंट, यानी हिन जी माउ जेका आहे अमर जेका आहे उहा मरी वञे थी जॾहिं त ही जेका हिकु नंढो ॿारु हूंदो आहे। दोस्तों इन्फेंट यानी खीर पीआ। ही वेंट टू स्कूल इन ब्रसल्स, यानी ही ब्रसल्स वारी जेका स्कूल आहे हुते वञे थो इन 1828 में एंड बिगिन राइटिंग वर्सेस, ऐं बंदि लिखणु शुरू कयाई इन बोथ इंग्लिश एंड फ्रेंच इन 1830, यानी 1830 में अंग्रेज़ी ऐं फ्रेंच में इन बंदि लिखणु शुरू कयो। ही रिटर्न टू लंडन, ही वापसी लंडन आयो एंड वर्कड फॉर द मॉर्निंग क्रॉनिकल, यानी हिन जेका मॉर्निंग क्रॉनिकल जेको आहे उन जे लाइ कमु कयो टिल 1884, यानी 1884 ताईं एंड देन बिकेम ए एडिटर, ऐं उन खां पोइ हिकिड़ो एडिटर थियो ऑफ द अर्गस बिसाइड हिज एक्सट्रीमली पॉपुलर सॉन्ग्स। उन सां गॾु जेको ही इन ॾाढा मशहूरु जेके गीत लिखिया, सम ऑफ विच स्टिल लिव, उन्हनि जा जेके काफ़ी जेके गीत जेके अॼु ताईं जेके आहिनि उहे गुंजारजनि था। मेके रोड द बुक्स ऑन ट्रैवल, मेके जेको आहे इन सफ़र ते बि किताब लिखिया आहिनि, हिस्ट्री ते बि लिखिया अथई एंड बायोग्राफी ते बि लिखिया अथई एंड वॉज ए गुड ऑल अराउंड द जर्नलिस्ट, ऐं इन केतिरा ई जेके जर्नलिस्ट ते बि किताब ऐं जेको जर्नलिस्ट जे हवाले सां काफ़ी घणो जेको सुठो इन लिखियो अथई। दोस्तों शाइर पहिरीं पैरा में फरमाए थो देयर इज़ अ गुड टाइम कमिंग बॉयज़, अ गुड टाइम कमिंग, ऐं ॿारो सुठो वक़्तु अची रहियो आहे, हिकु सुठो वक़्तु अची रहियो आहे। वी मे नॉट लिव टू सी द डे, चए थो थी सघे थो पाण उहो ॾींहुं न ॾिसूं, बट अर्थ शल ग्लिस्टन इन द रे, पर या मगर दुनिया उन चङे वक़्त जे शाइन सां ज़रूरु रोशन थींदी। दोस्तों हाणे शाइर ॿी पैरा में फरमाए थो त किनान बाल्स में एड द चए थो तोबनि जा गोला बेशक सचाईअ जी फतह में मदद ॾियनि था, बट थॉट्स ऐं वीपन्स स्ट्रॉन्गर, मगर तसवर हिकु वधीक ताक़तवर हथियार आहे। वी शैल विन आवर बैटल बाय इट्स एड, चए थो असीं उन जी मदद सां जंग विड़ंदासीं। वेट अ लिटिल लॉन्गर, चए थो विड़ंदासीं फ़क़्तु कुझु इंतज़ारु कयो, उहो वक़्तु परे नाहे। दोस्तों हाणे शाइर पैरा नंबर 3 में फरमाए थो देयर इज़ गुड टाइम कमिंग बॉयज़, अ गुड टाइम कमिंग द, ऐं ॿारो सुठो वक़्तु अची रहियो आहे। द पेन शल सपर्स्ट द सवर्ड, कलम तलवार ते ग़ालिब थींदो, मतिलबु त हाणे जेका दौरु ईंदो जेको उहो कलम जो ईंदो, तलवार वारो जेको दौरु आहे, डंडे वारो जेको दौरु आहे उहो ख़तमु थी पवंदो। एंड राइट नॉट माइट शल बी द लॉर्ड, चए थो ऐं सही यानी हक़दार, नॉट माइट न कि जेका हू ताक़तवर जेका माण्हू हूंदो, शल बी द लॉर्ड, सिर्फ़ु हक़दार ई माण्हू जेको लॉर्ड हूंदो अॻुवाणी कंदो अॻिते हली, न कि जेको ताक़तवर माण्हू। इन द गुड टाइम कमिंग, चए थो अचण वारनि ॾींहंनि में। वर्थ नॉट बर्थ शल बी द रूल मैन काइंड, चए थो अला ख़ानदान में पैदाइश जी क़ाबिलियत खे वधीक अहमियत न ॾिनी वेंदी। मतिलबु त हींअर असां वटि जेकॾहिं सिस्टम आहे त MNA जो पुटु MNA थींदो, असांजे पीर जो पुटु वरी पीर थींदो। हिते शाइर हिन बंद में चए थो त हाणे जेको अहिड़ो वक़्तु अचे पियो उन में अहिड़ी का बि ॻाल्हि कोन हूंदी, सिर्फ़ु ॾाहो अकुलमंद ऐं हक़ जंहिंजो अथई उहो ई माण्हू अॻिते ईंदो ऐं इज़त जे लाइक़ु हूंदो।
उन खां पोइ जेका ही चए थो एंड बी एक्नॉलेज द स्ट्रॉन्गर, मतिलबु त इन ॻाल्हि खे तव्हां एडमिट कयो, यानी तव्हां इन ॻाल्हि ते यकीन कयो, उहा ताक़त जेका आहे उन ते तव्हां यकीन कयो त इहो थींदो। द प्रॉपर इम्पल्स हैज़ बीन गिवन, यानी जेको आहे हीअ तहरीक शुरू थी चुकी आहे, फ़क़्ति सब्र सां तव्हां जेका आहे उहा इंतज़ारु, मतिलबु त उहो दौरु जेको आहे, उहा ॻाल्हि जेका आहे उहा हाणे शुरू थी चुको आहे। वेट अ लिटिल लॉन्गर, ऐं उहो वक़्तु जेका परे नाहे, बसि थोरो इंतज़ारु कयो। हाणे जेका शाइर चए थो देयर इज़ अ गुड टाइम कमिंग बॉइज़, अ गुड टाइम कमिंग, ऐं ॿारो सुठो वक़्तु अची रहियो आहे। वार इन ऑल मीन्स आई शैल बी मॉन्स्टर ऑफ द इनक्वाइटी। हिन बंद में शाइर फ़रमाए थो, चए थो ऐं ॿारो सुठो वक़्तु अची रहियो आहे जॾहिं सभिनी इंसाननि जी नज़र में जंग खे बेइंसाफ़ सम्झो वेंदो, यानी जंग जेका आहे उहा बेइंसाफ़ सम्झी वेंदी, उन खे जेको आहे सुठो न सम्झो वेंदो, एतिरा माण्हू अवेयर हूंदा, मतिलबु त जंग जेका हूंदी इंसाननि जे नज़र में उहा बेइंसाफ़ हूंदी। हाणे जेका पहिरां में शाइर चए थो नेशन शल नॉट क्यूल दैन, चए थो क़ौमूं पाण इन करे लड़ाई न कंदियूं, यानी क़ौमूं जेके बि आहिनि नेशन्स आहिनि उहे पाण में इन लाइ लड़ाई न कंदियूं टू प्रूव विच इज़ स्ट्रॉन्गर, या लड़ाई न कंदियूं त साबित, ऐं इहो साबित न कंदियूं त कहिड़ी क़ौम वधीक ताक़तवर आहे। दोस्तो हींअर जेके बि जंगूं थियनि थियूं उहे इन ई प्राउड में थियनि थियूं त असां ताक़तवर आहियूं। या नो स्लाटर मीन फॉर ग्लोरी सैक, चए थो ऐं न का क़ौम पंहिंजी इज़त ऐं शान जे ख़ातिर इंसान जो खून वाहींदी, माना का बि जेका उहो जंग या वॾाए जे ख़ातिर, पंहिंजे प्राउड जे ख़ातिर, माना अहिड़ो वक़्तु अचे पियो उन में उहो इंसाननि जो खून कोन वाहींदा आहे। वरी हिते चए थो वेट अ लिटिल लॉन्गर, उहो वक़्तु परे नाहे। दोस्तो हिन बंद में शाइर फ़रमाए थो देयर इज़ गुड टाइम कमिंग बॉइज़, अ गुड टाइम कमिंग, लेट्स एड इट ऑल वी कैन, एवरी वुमेन एवरी मैन, दैट गुड टाइम कमिंग। हिन कंप्लीट बंद में शाइर फ़रमाए थो त ऐं ॿारो सुठो वक़्तु अची रहियो आहे, अचो त सभु गॾिजी अहिड़े सुठे वक़्त खे जेका पाण वेझो कयूं, वेझो आणण में मदद, मतिलबु त सभु मर्द तोड़े औरतूं जेको आहे इन कम में जेका हिक ॿिए जो साथ ॾियूं। ऐं दोस्तो हाणे शाइर आख़िरी बंद में चए थो स्मॉलेस्ट हेल्प इफ राइटली गिवन मेक द इम्पल्स स्ट्रॉन्गर, इट विल बी स्ट्रॉन्ग इन इफ वन डे वेट अ लिटिल लॉन्गर। हिन बंद में शाइर फ़रमाए थो त स्मॉलेस्ट हेल्प, यानी जेकॾहिं असां थोरी बि मदद इफ़ राइटली गिवन, जेकॾहिं पाण सही तरीक़े सां हिक ॿिए जी कंदासीं, यानी थोरो इन तरफ़ ॾांहुं जेका तव्हां तेज़ीअ सां वधो। इम्पल्स लफ़्ज़ जी माना आहे दोस्तो डायरेक्शन, ठीकु आहे, ऐं स्ट्रॉन्गर यानी जेका ताक़त सां, यानी इन तरफ़ ॾांहुं तव्हां थोरो जल्दी सां वधो। इट विल बी स्ट्रॉन्ग इन इफ वन डे, इहा हिकु ॾींहुं ज़रूरु जेका ताक़त जेका वठी वेंदी, जेका असांजी ॿधी जेका आहे वठी वेंदी, ऐं कुझु अरसो बसि इंतज़ारु कयो, वेट ए लिटिल लॉन्गर, सिर्फ़ु थोरो वक़्तु इंतज़ारु कयो, मतिलबु त उहो वक़्तु परे नाहे। सो प्यारा दोस्तो, होपफुली तव्हांखे ही पोइम सम्झ में अची वियो हूंदो। त अहिड़े क़िस्म जा 9th ऐं क्लास 10th जा पोइम ऐं ऑल लेसन्स सम्झण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो यार, ठीकु आहे। मिलूं था कंहिं ॿी वीडियो में, उन खां पहिरीं नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे लाज़मी असांजे चैनल जे बारे में ॿुधायो। ॾिसो, तव्हांजे सब्सक्राइब करण सां, तव्हांजे लाइक करण सां तव्हांजो कुझु बि नुक़सानु नथो थिए, पर असांखे हिकिड़ी मोटिवेशन मिले थी त असांजा दोस्त जेके आहिनि असांखे लाइक कनि पिया, असांखे ॾींहों ॾींहुं धड़ाधड़ फॉलो कनि पिया। सो अहिड़े हवाले सां असां वधि खां वधि सुठी क़िस्म जा वीडियोज़ ठाहिण जी कोशिशि कंदासीं। लव यू ऑल, पंहिंजी अमर जो ख़्यालु रखिजो। मिलूं था कंहिं ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।